जरूर करे अचजो। जी जी बाबा। अमा सकीना अन्या पे बुआरी थी नेशा था कोने तेशा मगना जल्दी कम करे वठ। हाँ माँ हाँ बुहारी नहीं वठा तो ब्याह पे कम कया थी। हाँ जल्दी कर जल्दी कर। अदी साबर खुश आई। हाँ दी खुश है तू खुश है ना। हाँ अदी। आई अदी सुबह सुबह सा किधर निकली भैया सब खेत आए ना। हाँ अदी बस नंदड़ी के स्कूल पे छड़ना वना सोचो असां त गाना पढ़या सी भला नंदड़ी पढ़ी पवने। हाँ दी। अम्मा सकीना ओ अम्मा सकीना अन्या पई थी बुहारी डे स्कूल काने ते शालनो। हाँ मासी हाँ बुहारी डे वठा त इस झटे में थी तैयार थिया। हाँ हाँ जल्दी कर। अरे हेडड़ी हेडे किदा भी तकड़ी तैयार थियण वञे घर जो सॼो कमु पियो आहे मूंसां गॾु वञी ते बि हलणो टी मोटी अची माल बता जो बि कंदी है सभु कमु केरु कंदो न अदी न मां पंहिंजी धीउ खे कोन छॾींदसि तूं पंहिंजी धीउ खे वठी वञ। अदी साबर छटी थाणे। न अदी न वॾी आई आहे सम्झाइण हले तो हल। अम्मा मिठड़ी अम्मा। हलड़ी हल जिद थी करे। बाबुल तो चवे हलगाहत हल जी जलती चवे पावत मल कुल कम्मा है मंजूर वाला घेड़ी थी चवे घेड़ी थी चवे स्कूल वना बाबुल तो चवे हलगाहत हल जी जलती चवे वही थावत मल। अम्मा सकीना बस कर रानी बस कर। ए संजा पया हुमार वनन केला तो कयल सिंगार अथन मूडाट सीधा खूब खिलन नीरू लटा भला सोन हुजन चपल में हुजे बल सोन शिगल इहो दूर कबो दस्तूर वाला दिलड़ी थी चवे स्कूल वना बाबुल तो चवे हलगाहत हल जी जलती चवे वही थावत मल। अमा सकीना तुझे पढ़ण भला केड़ो फ़ाइदो। अम्मा अगर जे मां तव्हां खे ॿुधाईंदम मुंहिंजे पढ़ण मां कहिड़ो फ़ाइदो आहे तव्हां मूंखे स्कूल छॾींदव। हाँ मां वाइदो कयो। वाइदो। जिते ॿार सिंध जा पटन ते पढ़न था उतां ई नसीबन जा रस्ता खुलन था जिते अल्फ़बे खां सबक थे शुरू थो उते ॿार मुर्की मिलन था उतां ई नसीबन जा रस्ता खुलन था जिते ॿार सिंध जा। हलिया अमा हलिया तू स्कूल वञ हाणे। अम्मा हाणे मां स्कूल वञी सघां थी। हाँ मां